आहे घणो अघन जो तरस तबीबन, कयो वस वेजन तां किरी रे कीन थिए। सुर यमन कल्याण दास्तान ॿियो बेत नंबर चोथों रसालो शावाणी। हाणे अचूं था ॾुखियुनि लफ़्ज़नि जी मानाउनि ते। अघन माना बीमारनि, ज़ईफ़नि, नाचाकनि। तरस माना क्यास, रहम, ख़्याल, फ़िक्र। वस माना हीलो, ज़ोर, कोशिश। कियो वस वेजन तबीबन वस कया, हकीमन हीला हलाया, डॉक्टरनि कोशिशूं वरितियूं। तां माना मगर, पर। किरी माना परहेज़ या रख। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। आहे घणो अघन जो तरस तबीबन, तबीबन खे अघनि यानी बीमारनि जो वॾो ओनू यानी फ़िक्र आहे। कयो वस वेजन तां किरी रे कीन थिए। वीचारनि वेजनि हकीमनि वॾा वस कया, पर किरी खां सवाइ को फ़ाइदो नथो थिए। हक़ लतीफ़, सच लतीफ़।